अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 28 सितंबर 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जा मुतालबा हुकूमत अञा मंज़ूर न कया। ॻाल्हियुनि लाइ बि हुकूमत के क़दम न खंया। सिंध जा मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। सिंध जे फ़नकारनि खे बि ज्वाइनिंग ॾियण लाइ हुकूमत के क़दम न खंया। कराची में फ़नकारनि जो एहतजाज। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां 4 अक्टूबर ते 37वीं आलमी कॉन्फ्रेंस को ठाहिण जो ऐलान। जसाफ जे मरकज़ी अॻवान हनान अब्बासी, नासिर शाह, फराज़ कलवड़ो, सैफ मस्तोई ऐं ॿियनि कारकुननि मथां केस दाख़िल करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। मकली में नामालूम जवाबदारनि पारां क़ौमप्रस्त अॻवान सैयद नवाज़ शाह भाॾाई जे घर ते हमिलो, फायरिंग। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध जा सरकारी मुलाज़िम पेंशन सुधारनि जे नाले में पेंशन कटौती ऐं ॿियनि मुलाज़िम दुश्मन क़दमनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहिनि। सिंध जे निढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि, जॾहिं त हुकूमत नोटिस वठण लाइ तयारु ई नाहे। हुकूमती जी बेहसी ख़िलाफ़ सरकारी मुलाज़िम मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे रहिया आहिनि। वॾे वज़ीर जे चूंड तक सेवण जी नगरी जा सरकारी मुलाज़िम बि रोडनि ते निकिरी आया। समय मुलाज़िमनि आफ़िसनि ऐं तइलीमी इदारनि जो कमु छॾे कारियूं पटियूं ॿधी शहर जे मुख्य धमाल चौक ते सख़्त गर्मी में शामियानो हणी स्टेशन रोड ऐं दरगाह रोड जो हिकु पासो बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि मोहम्मद बशीर हिंद, गस्टा जे सदर अली नवाज़ सोलंकी, इरफान कोरेजो, सतार मेमण, निसार सोलंकी, मंसूर मेमण, मोहम्मद अली रज़ा मेमण, बचल बुरड़ो, दोदो, वज़ीर चन्ना, मीर हाजन मीर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पेंशन सुधारनि जी आड़ में पेंशन ऐं रिटायरमेंट जे माली फ़ाइदनि ते धाड़ा कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। नई 10 साला फैमिली पेंशन पिणु क़बूल नथी करे सघिजे। उन करे पुराणे फार्मूले तहत ताहयात पेंशन खे जारी रखियो वञे। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस ऐं PTLF जाम साहिब पारां पेंशन में तरमीम, DRA अलाउंस ऐं ॿियनि मराइतनि में कटौती ख़िलाफ़ एहतजाज जारी रखियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी गुलज़ार मीराणी, साईं जुड़ियो ॾाहिरी, सॼण सियाल ऐं ॿिया करे रहिया हुआ। सेठारजा में पिणु मुलाज़िमनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अल्ताफ़ हुसैन सैतो, मोहम्मद उस्मान कुबर, उस्ताद मोहम्मद अली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते 5 ॾींहं बि सिंध जे मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िमनि मुतालबनि जी मंझता लाइ पंहिंजो एहतजाज जारी रखियो। शहदाद कोट में पिणु मुतालबनि जी मंझता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। कंदकोट में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी मोहम्मद अतहर आराई, सीनियर नायब सदर अशफ़ाक़ लगारी, आसिफ़ वसीम, ग़ुलाम मुर्तज़ा कालरो ऐं ॿियनि कई। सिजावल में पिणु मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल रहिया। एहतजाज जी अॻवानी ग़ुलाम कादर बाग़ी ऐं ॿिया करे रहिया हुआ, जॾहिं त गुलाब लगारी में पिणु सरकारी मुलाज़िमनि 5 ॾींहं बि एहतजाज वारो सिलसिलो जारी रखियो। एहतजाज जी अॻवानी अब्दुल सत्तार लगारी, ख़ालिद हुसैन ऐं ॿियनि कई। टंडे अलहियार जा मुलाज़िम पिणु सरापा एहतजाज बणियल रहिया। मिठी में पिणु सरकारी मुलाज़िम जितेश राठी, अर्जन लाल सुटहड़ ऐं ॿिनि जी अॻवानी में सरापा एहतजाज बणियल रहिया। टंडे आदम जे मुलाज़िमनि लखाॾिनो, ख़ासखेली, फज़लुल्लाह उमराणी
ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सखर ऐं लाड़काणे समेत सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा करे सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते सिंध दुश्मन मनसूबा ख़तमु कया वञनि। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां 37वीं आलमी कॉन्फ्रेंस ईंदड़ छंछरु यानी 4 अक्टूबर ते लंडन जे हीरो कैंपस में मुनक़िद करण जो ऐलान कयो वियो आहे, जिथे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां दानिश्वर, इंसानी हक़नि जा अलमबरदार ऐं क़ौमी तहरीकनि जा अॻुवान शिरकत कंदा। हिन कॉन्फ्रेंस जो मक़सदु सिंध जे बुनियादी मसइलनि जहिड़ोकि पाणी जी खोट, माहौलियाती तबाही, वसीलनि जी फुरमार, इंसानी हक़नि जी भञकड़ी ऐं क़ौमी सुञाणप ख़िलाफ़ु थींदड़ साज़िशनि बाबति आलमी सतह ते आवाज़ उथारणु आहे। ज़ोरी मज़हब जी तब्दीली, जबरी शादियूं, कारकुननि ऐं सहाफ़ियुनि जे अॻुवा ऐं क़त्ल ते बि रोशनी विधी वेंदी, जॾहिं त सिंधु दरिया ऐं डेल्टा जे बचाव लाइ माहिर अमली तजवीज़ूं पिणु पेश कंदा। सिंध दोस्त धुरियुनि खे वॾे पैमाने ते शिरकत जी अपील कई वई आहे त जीअं गॾिजी सिंध जे आवाज़ खे वधीक मज़बूत बणाए सघिजे। मकली में जीए सिंध मुहाज़ जे सीनियर अॻुवान सैयद नवाज़ शाह भाॾाई जे घर ते नामालूम जवाबदारनि पारां फायरिंग कई वई, जॾहिं त क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻुवान यासिर जाखरो, अदनान शाह, नादिर शाह भाॾाई, दिलबर हुसैन शाह, अज़हर जोखियो ऐं ॿियनि मकली में सैयद नवाज़ शाह भाॾाई जे घर पहुची तफ़सील वरिता, जॾहिं त MNA अयाज़ अली शाह शिराज़ी पिणु सैयद नवाज़ शाह भाॾाई जे घर पहुतो ऐं हुन बदअमनी, मंशात ऐं ॿी सूरतहाल बाबति पिणु ॻाल्हियूं कयूं, जॾहिं त सैयद नवाज़ शाह भाॾाई फ़ौरी तौर जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। धाड़ेल राज 27वीं आइनी तरमीम ज़रिए सिंध में नओं सूबो ठाहिण जी साज़िश, कारपोरेट फार्मिंग, नवनि डेमनि ऐं केनालनि ख़िलाफ़ु अवामी तहरीक तरफ़ां अॼु कंदकोट में एहतजाजी रैली कढी पई वञे, जंहिं जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। इन सिलसिले में तयारी कमेटी जो इजलास अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी जी सदारत हेठि कंदकोट में थियो, जंहिं में मरकज़ी अॻुवान, ज़िले उहिदेदारनि ऐं कारकुननि वॾे तइदाद में शिरकत कई। इजलास में रैली जे तयारियुनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो ऐं इंतिज़ामनि खे हातमी शक्ल ॾिनी वई। इजलास खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त सिंध खे धाड़ेल राज ऐं क़बाइली दहशतगर्दी ज़रिए सदियूं पुठिते धिकियो वियो आहे। माण्हुनि जूं ज़िंदगियूं ऐं कारोबार महफ़ूज़ न आहिनि। हुक्मरान धाड़ेलनि ख़िलाफ़ु असराइतो ऑपरेशन करण बदिरां खेनि रियासती सरपरस्ती मुहैया करे रहिया आहिनि, जंहिं सबबि मासूम माण्हू क़त्ल थी रहिया आहिनि, औरतूं ऐं ॿारड़ा अगवा थी रहिया आहिनि, कारोबार ऐं तालीम तबाह थी रही आहे, माण्हू पंहिंजे ई वतन में यरगमाल बणियल आहिनि। हुन चयो त धाड़ेल राज, क़बाइली दहशतगर्दी ऐं धाड़ेलनि खे जदीद हथियारनि जी फ़राहमी न रुॻो सिंध पर समूरे मुल्क जे अमन ऐं सलामती लाइ संगीन ख़तरो आहे। हुकूमत खे घुरिजे त धाड़ेल राज ख़तमु कराइण लाइ संजीदगी सां फ़ौरी तौर क़दम खणे। एडवोकेट वसंत थरी प्रिया कुमारी समेत समूरनि मख़वियुनि जी जल्द ऐं महफ़ूज़ बाज़ियाबी जो मुतालबो कयो। हुन वधीक चयो त उस्ताद अलहरखियो नंदवाणी, शहीद सहाफ़ी नसरुल्ला गॾाणी ऐं सहाफ़ी जानमंद महर समेत समूरनि माण्हुनि जे क़ातिलनि जी फ़ौरी गिरफ़्तारी ऐं खेनि इबरतनाक सज़ा ॾियणु ज़रूरी आहे, छो त इंसाफ़ खां सवाइ सिंध में अमन क़ाइमु न थी सघंदो। वसंत थरी चयो त 27वीं आइनी तरमीम ज़रिए सिंध खे नवनि सूबनि में विरहाइण जी साज़िश असल में सिंध जी वहदत, तारीख़ ऐं क़ौमी सुञाणप ते सिधो सो हमिलो आहे। हुन वाज़े कयो त अवामी तहरीक सिंध खे टुकरा करण जे कंहिं बि मनसूबे खे क़बूल न कंदी ऐं अहिड़ी कंहिं बि साज़िश ख़िलाफ़ु हर मुहाज़ ते भरपूर जदोजहद कई वेंदी। वसंत थरी कारपोरेट फार्मिंग, नवनि डेमनि ऐं कैनालनि बाबति चयो त इहे मनसूबा सिंध जी ज़मीन ऐं पाणी ते कब्ज़े ऐं माण्हुनि खे पंहिंजनि वसीलनि खां महरूम करण लाइ ठाहिया विया आहिनि। हुन चयो त कारपोरेट फार्मिंग ज़रिए हारियुनि, आबादगारनि ऐं ग़रीब माण्हुनि खां ज़मीनूं खसे कंपनियुनि जे हवाले कयूं पियूं वञनि। हीअ पॉलिसी सिंध जी ज़रई मईशत, हारियुनि जे रोज़गार ऐं माहौलियाती तवाज़ुन लाइ तबाही जो सबबु बणिजंदी। नवां डेम ऐं कैनाल सिंध लाइ पाणी जी शदीद खोट, ज़रई तबाही ऐं माहौली बहिरान जो सबबु बणिबा, जंहिंखे सिंध जा माण्हू कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। इजलास में अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, अवामी तहरीक ज़िले कश्मीर कंदकोट जे सदर एडवोकेट आसिफ खोसे, मंसूर ॿपड़, सदाम खोसो, नवाज़ ॿपड़, सुल्तान गुजराणी,
गुलसन बपड़, ताज खोसो ऐं ॿिनि अॻवाननि पिणु शिरकत कई। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सदर ऐं सिंधु दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह चयो आहे त असां आल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे समूरनि मुतालबनि ऐं एहतजाज जी हिमायत करियूं था। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव बॉडी जे ऑनलाइन हंगामी इजलास खे ख़िताब कंदे कयो। सैयद ज़ैन शाह चयो त पेंशन में कटौती, डिस्पेरिटी रिडक्शन, अलाउंस खां महरूमी ऐं ग्रुप इंश्योरेंस जहिड़ा बुनियादी हक़ न ॾियणु मुलाज़मनि सां सरासर ज़्यादती आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हुन चयो त बिलावल ज़रदारी जो ताज़ो बयानु सरकारी मुलाज़मनि सां मुकमल तौरु दोखो आहे, जॾहिं त सिंध जे वॾे वज़ीर ऐं बिलावल ज़रदारी जे बयाननि में खुलियल तकरार इन ॻाल्हि जो सबूत आहे त सरकारी मुलाज़मनि सां संगीन मज़ाक़ कयो पियो वञे। सिंध जे 6 लख मुलाज़मनि सां दोखे खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हुन वधीक चयो त सिंध जा सरकारी मुलाज़िम ॿियनि सूबनि जे ऐं वफ़ाक़ी मुलाज़िमनि वांगुरु मसावी अलाउंस ऐं पघारनि जा हक़दार आहिनि, जिन खां सिंध जे मुलाज़िमनि खे महरूम रखणु सरासर मुलाज़िमनि जो इहतिसाल आहे। सरकारी मुलाज़िमनि ख़िलाफ़ जबर या इंतकामी रवैयो हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। सैयद ज़ैन शाह चयो त जेकॾहिं उन्हनि जा मुतालबा फ़ौरी तौरु न मञिया विया त सिंध यूनाइटेड पार्टी आल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे मुलाज़िमनि सां पुरमन जदोजहद में कुल्हो कुल्हे में मिलाए बीहंदी। सिंध तरक़ीपसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जी हलंदड़ जदोजहद जी मुकमल हिमायत कजे थी। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां ऑफिसनि जो कार वहिंवार बंदि लॻो पियो आहे, पर बदमस्त हुक्मरान इक़्तिदार जे नशे में अंधा बोड़ा ऐं गूंगा थी चुका आहिनि। फ़ौरी तौरु मुलाज़िमनि सां ॻाल्हियूं करे संदनि जाइज़ मुतालबा मञिया वञनि, न त मजबूरन समूरी सिंध मुलाज़िमनि जे हक़नि लाइ रोडनि ते निकिरी ईंदी। STP तलके बहराड़ी टंडे मोहम्मद ख़ान जी बॉडी जो अहम इजलास ज़िले सदर इक़बाल हाजाणो जी सदारत हेठि मुनक़िद थियो, जंहिंमें ज़िले जनरल सेक्रेटरी सारंग शाह ऐं ज़िले राब्ता सेक्रेटरी जुमन समो शिरकत कई। इजलास में अॻी बॉडी खे टोड़े नई बॉडी जोड़ी वई, जंहिंमें UC सतह जा उहिदेदार पिणु शामिल थिया। गॾिजाणी दौरान तनज़ीम खे वधीक मुनज़म करणु, कारकुननि जे सलाह मशवरे सां अॻिते वधणु ऐं अवामी जदोजहद खे वधीक असराइतो बणाइण ते पिणु ज़ोर ॾिनो वियो। GS सिंध क़ौमी पार्टी पारां डेमनि, कैनालनि, कारपोरेट फार्मिंग ऐं नवनि मनसूबनि ख़िलाफ़ अॼु कड़ियो गहवर में एहतजाजी रैली पिणु कढी वेंदी। जामशोरो बार पारां जामशोरे ज़िले में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सुभाणे हड़ताल जो ऐलान कयो वियो आहे। सुभाणे जामशोरो कोर्ट में मुकमल तौरु हड़ताल रहंदी। वकील अॻवान चयो आहे त हड़ताल दौरान अदालतनि में कोर्ट जो मुकमल कमु बंदि रहंदो। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल ऐं पॉपुलर लेफ्ट अलायंस जे कन्वीनर कामरेड इमदाद काज़ी मीडिया बयान वसीले सिंध एम्प्लॉइज़ अलायंस में शामिल सभिनी इदारनि जे मुलाज़िमनि जे सभिनी मुलाज़िमनि खे हक़ बजानिब ऐं जाइज़ करार ॾींदे सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त एहतजाज कंदड़ सभिनी इदारनि जे मुलाज़िमनि जा मुतालबा मंज़ूर कया वञनि। इमदाद काज़ी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त हुकूमत पाण ग़लति पॉलिसियूं ठाहे न सिर्फ़ मुलाज़िमनि जी हक़ तलफ़ी करे उन्हनि जे लाइ मसइला पैदा करे रही आहे, पर सिंध जे सभिनी इदारनि खे तबाह पिणु करे रही आहे। कामरेड इमदाद चयो त केतिरनि ई महीननि खां सिंध जे सूबाई इदारनि, बल्दियाती, शहरी ऐं म्यूनिसिपल इदारनि, तालीमी सिहत खाते जे इदारनि समेत ॿिनि इदारनि जा मुलाज़िम पंहिंजे जाइज़ हक़नि ऐं मुतालबनि जी मञता लाइ बार बार पुरमन जदोजहद करे रहिया आहिनि, पर वाइदा करण ऐं यकीन ॾियारण जे बावजूदु हुकूमत अमली तौरु नटाए रही आहे, जंहिंजे करे मुलाज़िमनि ऐं उन्हनि सां वाबस्ता ख़ानदाननि ऐं शहरियुनि में सख़्तु नाराज़गी ऐं ॻणती पैदा थी चुकी आहे। जेकॾहिं हुकूमत इन सिलसिले में अलायंस जी क़यादत सां ॻाल्हियूं करे संदनि मुतालबनि खे तस्लीम करे बाक़ाइदा नोटिफिकेशन जारी न कयो त हालतूं वधीक ख़राब थी सघनि थियूं। अलायंस में शामिल सभिनी इदारनि जे मुलाज़िमनि ऐं क़यादत खे कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां मुकमिल हिमायत जो यकीन ॾियारींदे पार्टी जे सभिनी उहिदेदारनि, कारकुननि ऐं हमदर्दनि खे हिदायत कई आहे त उहे एहतजाज में हिसो वठी जदोजहद खे कामयाबु बणाइण में भरपूर किरदारु अदा कनि। जसाफ़ पारां जसाफ़ जे मरकज़ी अॻवान हनान अब्बासी, सैयद नासिर शाह, फराज़ कलहड़ो, सैफ़ मस्तोई ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। काल्ह बि जसाफ़ जे कारकुननि पारां जाम साहिब में एहतजाजी मुज़ाहिरो करे क़ौमी कारकुननि ते दाख़िल केस ख़तमु करण जो मुतालबो कयो वियो।
फुलजी स्टेशन में पिणु जसकमई जसाफ़ जे मरकज़ी सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नवाबशाह यूनिवर्सिटी जे वीसी मदद अली शाह खे हटाइण जो मुतालबो कयो वियो। मदेजीअ में पिणु जसकम शहीद बशीर ख़ान कुरैशी जे मरकज़ी सॾ ते ज़िले ऑर्गेनाइज़र राबेल सिंधी, दीदार शाह, मोहम्मद जुमन मलाह, नेमत मलाह ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। जसाफ़ जे सॾ ते सिंध यूनिवर्सिटीअ में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त क़ौम परस्त शागिर्दनि ते कूड़ा इल्ज़ाम हणी गिरफ़्तारियूं करण सां असांखे पंहिंजे मक़सद तां हरगिज़ हटाए नथो सघिजे। अॼु हनान अब्बासी खे कोर्ट में ॿिनि कूड़नि केसनि में पेश कयो वियो, जिन में फुर ऐं हथियार रखण जा इल्ज़ाम शामिल कया विया, जेके रियासत जे फ़रसूदा ऐं बदसूरत चहिरे खे बेनक़ाब कनि था। असां नवाबशाह समेत रावलपिंडी जे सर्किट हाउसनि खे वाज़े चिताव था ॾियूं त जेकॾहिं सिंधी क़ौम परस्त शागिर्दनि मथां ऐलानियल क्रैकडाउन बंदि न कयो वियो त हालतूं एतिरियूं संगीन थी सघनि थियूं, जिन जो अंदाज़ो बि नथो लॻाए सघिजे। दोदापुर भरिसां मीरापुर थाणे जी हद ॻोठ मोहम्मद आलिम खोसो जे रहवासियुनि खोसा बिरादरी पारां पुलिस ख़िलाफ़ नौजवान जावेद खोसो खे बेगुनाह गिरफ़्तार करे गुम करण ख़िलाफ़ मोहम्मद जान खोसो जी अॻुवाणी में औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन दाहींदे चयो त पुलिस असांजे नौजवान जावेद अली खोसो खे बेगुनाह गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे ऐं आज़ादी लाइ बि पैसा तलब कया पिया वञनि। मीरापुर पुलिस पारां बेगुनाह गिरफ़्तार कयल असांजे नौजवान जावेद खोसो खे बिना देर आज़ादु करे इंसाफ़ ॾियारियो वञे। कराची में सिक्योरिटी कंपनी अंदरि पुरस्कार नमूने फ़ौत थियल ॻोठ कादन माछी जे रहवासी नौजवान अहमद मुस्तफ़ा सोलंगी जे वारसनि अली हैदर, ग़ुलाम शबीर, मोहम्मद इब्राहिम सोलंगी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त असांजो नौजवान 1 महीने खां कराची जी सिक्योरिटी कंपनी में सिक्योरिटी गार्ड तौरु कमु कंदो हो। 3 ॾींहं अॻु असांजे ॻोठ जे माण्हुनि जेके पिणु ॼाणायल कंपनी में मुलाज़िम आहिनि उन नौजवान बाबति इतला ॾिनो त नौजवान अहमद मुस्तफ़ा सख़्तु तकलीफ़ वारी सूरत हाल में तड़पी रहियो आहे। उन नौजवान जा कुझु वीडियोज़ पिणु मोकिलिया, जिन में नज़र अची रहियो आहे त हुनखे बिजली जूं तारूं विछड़ियल नज़र अचनि पियूं। जॾहिं ते इतला ॾींदड़ नौजवान ई खेसि खणाए ख़ैरपुर अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि फ़ौत थियण जी तस्दीक कई। हुननि चयो त असांजे नौजवान खे कंपनी जे मुलाज़िमनि बिजली जा करंट ॾेई क़त्ल कयो आहे, जंहिंजो लाश मोकिलियो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त नोटिस वठी शफ़ाफ़ जांच करे मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। SIUT-D केयर डायलिसिस सेंटर लाड़काणो जे अमले जे मुबैना अढंगे रवैये ख़िलाफ़ मुतासिरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ पलियो ख़ान गोपांग जे रहवासी बदरुद्दीन गोपांग दोदो ख़ान पंहिंजी पिरसन अमड़ बेगम ख़ातून खे इलाज लाइ SIUT डायलिसिस सेंटर लाड़काणे में आंदो। उन मौक़े ते हुन जो चवणु हो त डॉक्टरनि सिक्योरिटी गार्ड ऐं इस्पताल जे अमले गुथा लफ़्ज़ ॻाल्हायनि। मुतासिरनि चयो त इस्पताल असां मरीज़नि जे लाइ ठहियलु आहे, उन्हनि इस्पतालनि में असांखे धिका ॾिना था वञनि। हुन नोटिस वठण जो मुतालबो कयो। टंडो रहीम ख़ान में रहवासियुनि पारां वाटर सप्लाई स्कीम जी सार संभाल न थियण ख़िलाफ़ वाटर सप्लाई ऑफिस साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते जबार बिरोही, जुमा शाणी, इमाम बख्श बिरोही ऐं सदाम ख़ासकली समेत इलाइक़े वासियुनि चयो त टंडो रहीम ख़ान वाटर सप्लाई ते मुक़ररु ऑपरेटर जो को बि पतो न आहे, न ई कॾहिं केरु ड्यूटी ते नज़र आयो आहे, जंहिं सबबु वाटर स्कीम नाकारा बणियल आहे। हुन चयो त वाटर लाइनूं जॻह जॻह तां भॼी पियूं आहिनि, नतीजे में पाणी घरनि ताईं पहुचण खां अॻु ई ज़ाया थी वञे थो। हुननि मुतालबो कयो त मरमती कम कराए असांखे पाणी ॾियारण लाइ क़दम खयां वञनि। मीरापुर में सफ़ाई अमले पारां टाउन ऑफिसर जी ज़ियादतनि ऐं मुतालबनि जी मञता लाइ कमु छॾ हड़ताल बदस्तूर जारी रखी वई। इख़्तियारियुनि को बि नोटिस न आहे वरितो। सैनिटरी वर्करनि जावेद प्रेमी, रियाज़ खोखर, शौकत अख़्तर शेख ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे शहर जे मेन गेटनि आॾो धरणो हणी बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई। टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि दाहींदे चयो त टाउन ऑफिसर सरकार पारां वाधू पघारूं ॾियण बजाए माहवार पघारनि मां हज़ारे रुपया जबरी तौरु कटे रहियो आहे, जंहिंजे करे परेशानी जो शिकार आहियूं। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु
टाउन ऑफिसर ख़िलाफ़ क़दम खयां वञनि ऐं असांखे असांजी पघार ॾियारी वञे। घारो शहर जो रहवासी नौजवान रियाज़ नाहियो पंहिंजे मकली वासी दोस्त क़ुर्बान ख़ासकेली सां गॾु 3 ॾींहंनि खां पुरअसरार नमूने गुम आहे। वारसनि पारां संदन अगवा जो ख़दशो ज़ाहिर कंदे हाई कोर्ट में पटिशन पिणु दाख़िल कराई वई आहे। वारसनि जो चवणु आहे त रियाज़ नाहियो ऐं क़ुर्बान ख़ासकेली गॾिजी धाॿे जी विया त वापसि न मोटिया। असांजी कंहिं सां बि का दुश्मनी न आहे। नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे। खोरवाह भरिसां सिम नाले जे पुल न हुअण सबबि ॻोठाणनि फोती जो जनाज़ो बरसाती पाणी मां गुज़ारियो। ॻोठ हाशिम दलवाणी वासियुनि पोरित मोहम्मद हसन दलवाणी जो लाश सिम नाले जे पाणी मां खणी क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई। रहवासियुनि जो चवणु हो त ॻोठ बरसाती पाणी में घेरियल आहे। सिम नाले ते पुल न हुअण करे जनाज़ा दफ़नाइण लाइ बि परेशान आहियूं। ठटे ज़िले जे शहर मीरपुर साकरो में पोलियो जो हिकु वधीक केस ज़ाहिर थियो आहे। पाकिस्तान में हलंदड़ साल में पोलियो केसनि जो अंगु वधी 27 थी वियो आहे। ठटे ज़िले में हलंदड़ साल में पोलियो जो हिकु नओं केस ज़ाहिर थियण बाद सिंध में हलंदड़ साल दौरान पोलियो केसनि जो अंगु 7 थी वियो आहे। मीरपुर साकरो शहर जे वार्ड 1 में रहवासी इक़बाल ख़ासकेली जी 6 वरहनि जी धीअ इकरा खे पोलियो जी तस्दीक थी वई आहे। भेरिया सिटीअ जे ग़रीबाबाद पाड़े मां मुअल ताज़े जावल ॿार जो लाश रोलू कुतनि पटे खाइण जी कोशिशि कई। शहरियुनि ॾिसी वरितो, जंहिंखां पोइ ॿार जो लाश खणी दफ़नायो वियो, जॾहिं त वारसनि जी का बि ख़बर पइजी नाहे सघी। नौशहर फिरोज़ शहर जी क़ाइम कॉलोनी में नाफ़रमान पुट ख़ादम कलड़ो पंहिंजे पीरसन वालिद शफ़ा मोहम्मद खे रसनि सां ॿधी घर में क़ैद करे तालो हणाए छॾियो, जॾहिं त दाहन ते इलाइक़े वासियुनि पीरसन शख़्स खे ॿधियल रसियुनि मां आज़ादु करायो, जॾहिं त नाफ़रमान पुट वाक़े वारे हंध तां फ़रार थी वियो, जॾहिं त उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त आला अमलदार वाक़े जो नोटिस वठी जवाबदार ख़ादिम खे गिरफ़्तार करे सज़ा ॾियारीनि। ख़ैरपुर में जस्कम कारकुननि जो बदअमनी ऐं मंशात ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। प्रेस क्लब ख़ैरपुर में जस्कम शहीद बशीर ख़ान कुरैशी ग्रुप समेत मुख़्तलिफ़ पार्टी अॻवाननि अकबर मकोल, ग़ुलाम शबीर जमाली, रशीद सिंधी, एडवोकेट फ़याज़ खमीसाणी, एडवोकेट सजाद सोलंगी ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त फ़ौरी तौर ते बदअमनी ऐं मंशात मां सिंध वासियुनि जी जिंद आजी कराई वञे। ख़ैरपुर भरिसां सिंधू दरिया जो पाणी घटि थियण बैदि वॾे मिक़दार में नांग निकिरी आया। हिकु हफ़्ते अंदरि 12 खां वधीक माण्हुनि खे नांगनि कखियो, 2 ॼणा फ़ौत थी विया। सरकारी अस्पतालनि में वैक्सीन न हुजण करे मुतासिर परेशान, नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो। इस्लाम कोर्ट में फ़नकारनि जो मुतालबनि जी मंजता लाइ ॿिए ॾींहुं बि एहतिजाजी मुज़ाहिरो। असलम फ़क़ीर, रोशन फ़क़ीर, हबीबुल्ला फ़क़ीर, शहबाज़ फ़क़ीर ऐं ॿिनि एहतिजाज जारी रखियो। उन मौक़े ते अॻवान चयो त असांखे नज़रअंदाज़ करे मनपसंद माण्हू खे अकेडमी ठाहे नवाज़ियो पियो वञे। ॾहरकीअ जी माड़ी एनर्जी गुज़िरियल 8 ॾींहंनि खां एहतिजाज कंदड़ ट्रेनीज़ खे नौकरियूं ॾियण जे लाइ के बि क़दम न खंया आहिनि, जॾहिं त नौजवाननि जे एहतिजाज बाद सोशल मीडिया ते सख़्त वावेला बाद डिप्टी कमिश्नर घोटके सरकारी अमलदारनि ते मुश्तमिल कमेटी जोड़े मथां एहतिजाज कंदड़ नौजवाननि ऐं माड़ी एनर्जी कंपनी जी इंतिज़ामिया विच में टियाकड़ी जी ज़िम्मेवारी रखी छॾी आहे। ज़रियनि वटां मालूम थियो आहे त माड़ी एनर्जी जी इंतिज़ामिया एहतिजाज कंदड़ ट्रेनीज़ ऐं शागिर्दनि खे मुस्तक़िल नौकरियूं ॾियण खां इनकार करे छॾियो आहे, जंहिं करे माड़ी एनर्जीज़ जे मुख्य गेट अॻियां लॻल धरणो गुज़िरियल 8 ॾींहंनि खां जारी आहे। सखर जे इलाइक़े कुरैशी ॻोठ जे रहवासियुनि शेख बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि पंहिंजे 6 वरहनि जी गुम थियल न्याणी फ़िज़ा शेख जी बाज़ियाबी लाइ सखर प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻवानी अमीर अली शेख, हाजी अली हसन शेख, भाई ख़ान शेख, दिलदार शेख समेत ॿिया करे रहिया हुआ। अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त असांजी नंढड़ी न्याणी फ़िज़ा शेख गुज़िरियल 1 हफ़्ते खां गुम आहे, जंहिंजो हींअर ताईं को बि पतो पइजी नाहे सघियो। दिलदार शेख ऐं भाउ मोहम्मद मूसा शेख चयो त असां पंहिंजी 6 वरहनि जी न्याणी जी गुमशुदगी सबबि सख़्त परेशानी में मुब्तला आहियूं।
तंहिं करे हिते अची न रुॻो लाॻापियल इदारनि पर अवाम खे बि अपील करियूं था त नियाणी जी ॻोल्हा में असांजो साथ ॾिनो वञे। वारसनि इल्ज़ाम हयो त पुलिस तरफ़ां अञा ताईं का बि कार्रवाई अमल में न आंदी वई आहे, जंहिं करे असांजो ॾुख वधीक वधी रहियो आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते नोटिस वरितो वञे। वारह जे ॻोठ खावंद ख़ान गोगाणी जे रहवासियुनि सोराब ख़ान गोगाणी, हाजी ख़ान, दिलबर अली, हुबदार अली, लियाकत हुसैन ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो त असांजो स्कूल तमामु पुराणो आहे। 2022 वारी ॿोॾि सबबि इमारत ज़बून हाल थी वई आहे, जेका कंहिं वक़्तु बि किरी सघे थी। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते स्कूल जी नई इमारत ठाराए ॾिनी वञे। कुनरी भरिसां स्कूली शागिर्दनि जो वालिदेन सां गॾु स्कूल ऑपरेटर जे मुबैना नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। ॻोठ बाबर ज़ाहिद आरई में क़ाइमु सिंध एजुकेशन फाउंडेशन स्कूल जे शागिर्दनि पंहिंजे वालिदेन सां गॾु स्कूल ऑपरेटर जे मुबैना ज़ियातियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। मुज़ाहिरीन स्कूल जे मुख्य गेट आॾो मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कंदा रहिया। स्कूली ॿारनि जे वालिदेन कमदार भरमू कोल्ही, लक्ष्मण कोल्ही, भरत कुमार, रामचंद ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त स्कूल जो ऑपरेटर असां सां नाजाइज़ियूं करे थो, स्कूल खे तबाह करे छॾियो आहे। स्कूल में का बि सहूलियत मुयसरु नाहे। कराची जे गॾाप वारे इलाइक़े में ज़फ़र हमीद बलोच जी अमान में तक़रीब समाजी ख़िदमतनि एवज़ भेटा पेश कई वई। सगा पारां मुनक़िद कयल तक़रीब खे ख़िताब कंदे सगा जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल चयो त सगा जिते समाजी अदबी ऐं तइलीमी मैदान में क़ौम जी ख़िदमत कई आहे, उते समाजी कारकुन पैदा कया आहिनि जिन सगा ऐं आवाम में पंहिंजो नालो पैदा कयो आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे हुन वधीक चयो त सिंध जो आईनो हींअर दुनिया सां मुक़ाबले वारी हैसियत में बीठो आहे। सिंध जा शागिर्द शागिर्दियाणियूं ऐं समाजी मैदान में दुनिया सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठा आहिनि। हिन समूरे सफ़र में सगा संदन बांह ॿेली ऐं भाङे भाईवार आहे। हुन चयो त ज़फ़र हमीद बलोच जहिड़ा समाजी अॻुवान असां लाइ मशले रहा आहिनि, जिन पंहिंजे इलाइक़े ज़िले ऐं सूबे जी बेपहुच माण्हुनि लाइ हड़ा वड़ा फार्मूले तहत ख़िदमत करे पंहिंजो नालो रोशन कयो। हुन चयो त अॼु असांखे फ़ख़ुरु आहे त सिंध जा नौजवान दुनिया जी कुंड कुड़च में मुख़्तलिफ़ शोबनि, इदारनि ऐं ऑर्गेनाइज़ेशन में पंहिंजो अलॻि नालो कमाए रहिया आहिनि। तक़रीब खे प्रोफेसर रुखमान गुल पालारी ख़िताब कंदे चयो त सिंध अनेक शख़्सियतनि खे जनमु ॾिनो आहे जिन पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन जो मान मथां कयो आहे। उन्हनि में ज़फ़र हमीद जहिड़ा नौजवान पंहिंजो मट पाण आहिनि। उन मौक़े ते ज़फ़र हमीद बलोच चयो त आऊं सिंध धरती जो अदना कारकुन आहियां। हीअ मुंहिंजे लाइ हिकु वॾो एज़ाज़ु आहे जो सगा मूले इन क़ाबिल सम्झी मुंहिंजे ख़िदमतनि ते तक़रीब मुनक़िद कई आहे। तक़रीब में डॉक्टर शुहाबुद्दीन मेमण, राशिद बलोच, ख़ादम कांदड़ो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़ौहर चयो आहे त सिंध जा रोड रस्ता शहर तबाही जे वर चढ़ियल आहिनि। तालीम ऐं सिहत जूं बुनियादी सहूलियतूं बि मुयसरु न आहिनि, जंहिंजे करे माण्हू जी न सिहत सुधरंदी आहे न ई को शऊर जी लाठ पैदा पई थिए। सिंध खे बचाइण लाइ पंहिंजे मुस्तक़बिल रोशन करण लाइ यूनिवर्सिटियूं स्कूल आबाद करे जहालत मां जान छॾाए क़ौम में शऊर पैदा करणो पवंदो। हुन वधीक चयो त हीउ इंतिहाई अहम वक़्तु आहे। हाणे सुजाॻ थियणो पवंदो। हिकु तरफ़ सिंधू मथां कब्ज़ो ऐं ॿिए तरफ़ ज़मीननि ते वालार ऐं मथां रोज़गार जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। मंशा जो फैलाव वॾे पैमाने ते जारी आहे। मंशा सां जिहाद, ज़िंदगी सां प्यारु करणो पवंदो, जहालत खे शिकस्त ॾियणी पवंदी, शऊर खे बचाइणो पवंदो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन